कंडियारो में खबर ईंदा हलों शहीद अजीज मेमण कतल केस में गिरफ्तार जवाबदार मुश्ताक सहतो के अॼु मेरापुर पुलिस पारा सेकंड सिविल जज और जुडिशियल मैजिस्ट्रेट कंडियारो की अदालत में पेश किया वो। अदालत जवाबदार के 2 ॾींहनि जी जुडिशनल रिमांड ते मेरापुर पुलिस हवाले किया वो। शहीद अजीज मेमण के भाउ हफीज़ मेमण और GWC के अगवण जुल्फकार कासकेली साफ़ी यूनिस राजपर नेशनल प्रेस क्लब कंडियारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे GIT जुड़ने जो मुतालबो कंदे चयो त पिया कोर्ट जो त असां ॿ पहलू इन केस के ॾिसंदासीं। हिकिड़ो कानूनी तरीक़े सां बि असां इन केस के जेको आहे सो परसू कंदासीं। ॿियो JWC ऐं असां जेके कलमकार आहिनि, मां शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे सभिनी कलमकारनि खे जस ॾियां थो, उनजे बहादुरीअ खे जस ॾियां थो, उनजे जिदोजहद खे जस ॾियां थो त असांजे दोस्तनि तमामु घणी इन जी क़ीमत हिकिड़ी अदा कई आहे हिकिड़े शहीद जे खून जे इंसाफ़ जे लाइ। त हिते असांखे इंसाफ़ न पियो मिले, असां जिदोजहद कयूं पिया, उनजे करे JWC इहो फ़ैसिलो कयो आहे त असां हिन केस के पंहिंजो केस सम्झूं था। ही साफ़ती क़तल आहे, ही वारसनि सां इंसाफ़ न पियो थिए, उनजे करे असां सॼी सिंध में हिन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तहरीक बि हलाईंदासीं त शहीद जे खून सां इंसाफ़ थिए। JWC पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।